नादरीन धरती टाइम ऑनलाइन न्यूज़ सां गॾु आहियां इमरान अली। ख़बर शामिल कयूं पिया खैरपुर खां। खैरपुर के ॻोठ पठाण मां मुबैना घर में घिरी पुलिस अमलदारनि हथां घर भातियुनि खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए औरतुनि ऐं ॿारनि मथां तशदुद बाद घर मां सोना ज़ेवर, रोक रक़म, मोटरसाइकिलूं, हिकु कार, लाइसेंस वारी राइफल ऐं ॿियो क़ीमती सामान फुरण बाद घर धणी हाजी इल्ताफ़ हुसैन वल्द मोहम्मद अयाज़ फुलपोटरो खे खंभे ग़ाइबु करण ऐं 3 ॾींहंनि बाद रुश्वत वठण खां पोइ छॾे ॾियण वारे मामले जो खैरपुर जे सेशन जज मुश्ताक अहमद लिगारी जी अदालत नोटिस वरितो, जंहिं शाह हुसैन थाणे जे थाणेदार मुसवर कुरैशी, शाह हुसैन थाणे जे वॾे मुंशी हाकिम अली अब्बासी, पिरियालो थाणे जे थाणेदार प्यार अली जतोई, सिपाही आशिक बोगटी, सिपाही जावेद कोराई ऐं ॿियनि ख़िलाफ़ नोटिस जारी कंदे खेनि अदालत में पेश थी जवाब दाख़िल कराइण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। अदालत अहिड़ी कार्रवाई घर धणी इरशाद अली फुलपोटरो जे वकील जे तरफ़ां दाख़िल करायल दरख़्वास्त मिलण बाद कई। ॿिए पासे मुबैना बांदी बणायल हाजी इल्ताफ़ फुलपोटरो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे पिणु वाक़िए जी तस्दीक़ कंदे चयो त पुलिस अमलदार खेनि 2 नवंबर ते घर में घिरी औरतुनि ऐं ॿारनि मथां तशदुद बाद घर में रखियल सोना ज़ेवर, 2 मोटरसाइकिलूं, हिकु कार, हिकु लाइसेंस वारी राइफल फुरण जी कई त मूं मज़ामत कई, जंहिं ते उन्हनि मूं मथां तशदुद करण बाद पुलिस मोबाइल में विहारे छॾियो ऐं बाद में अणॼातल जॻह ते बांदी बणाए रखंदा हुआ। हुन चयो त 5 नवंबर ते राति जो देर सां मूंखे अखियुनि ते पटी ॿधी पुलिस मोबाइल में खणी ॻाढ़ी पुल भरिसां छॾे विया। बाद में आउं घर पहुतुमि जिते वारसनि खे हक़ीक़त कई आहे ऐं हाणे आला अख़्तियारनि खां मुतालबो थो करियां त वाक़िए में मुलवस पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। छा नालो बा? हाजी साहब हाणे केरु आहियो? फुलपोटरो आहियूं। किथां जा वेठल? पठाण खान फुलपोटरो आहियूं। जी भाउ, छा मसइलो थियो आहे? ऐं मसइलो इहो त मां राति जो सुतो पियो ने, जी पोइ घर में पुलिस घिरी आई असांजे। कहिड़ी तारीख़ हुई? तारीख़ 2 तारीख़ हुई राति जो। जी पोइ भई दुधारी पुलिस हुई, असांखे मूंखे बि पकड़ियो, मुंहिंजो सामान बि तशदुद इहो हर शइ कयो, हुनखे चवां मोटरसाइकिल खयूं, 2 कार खयूं जी ऐं राइफल बि लेसण जी खयूं अथई, मुंहिंजी मोबाइल हुई, कुझु पैसा हुया, कुझु खयूं अथई खे चवां। जी उन खां बाद में अथई खे चवां मुंहिंजे ॿारनि ते तशदुद वग़ैरह कयो अथई खे चवां। हा उन खां बाद में मूंखे केले खणी वञी अॼुकल्ह मोबाइल में सटियो अथई, हा उतो खणी आया थाणे ते। पोइ मूंखे 4 ॾींहं लिकाईंदा रहिया अथई, जी ॿुधे अथई, मुख़्तलिफ़ जॻहनि ते लिकाईंदा। पोइ राति जो 5 तारीख़ ते राति जो 1 बजे ॻाढ़ी पुल ते मूंखे अखियूं ॿधी उते फिटी करणु लॻा। मूंखे उते कोई कोन पियो सुञाणे। पोइ खे चवां मां पंधु पंहिंजे राति जो घर ई पंधु करे पहुतो वञी, मूं वटि न पैसा हुया न कुझु काई शइ न हुई अथई। जी मां ॻोठ पहुतो वञी मालिकनि खे इतलाह ॾिनमि। पोइ खे चवां पोइ सां मिलिया। जी ॿुधे अथई, हा तोसां नाजाइज़ी थी आहे खे चवां। मां ग़रीब माण्हू मज़दूरी कंदो आहे, ॿियो कुझु बि न आहे थी आहे त हिकिड़ो ऐं पीराणो अथई खे चवां कटोरा। कुझु ॿिया? कुझु ॿियनि खे मां कोन सुञाणिया। पुलिस एस एच ओ साहब वॾो हुयो, हुनखे मां कोन थो सुञाणिया त केरु आहे, किथां जो आहे, काई ख़बर ई न। अच्छा ॿुधे साईं, सही। हाणे तव्हांजो छा तव्हांजी अपील आहे? तव्हांजे मुताबिक़